शाहपुर जानिया भरसा गोठ मौलवी मोहम्मद इदरीस डायरी जे मजहर अल उलूम मदरसे में आलिम हाफ़िज़ थियल 10 तालिबनि जी दस्तारबंदी करे खेनि संदु ॾियण वारे जलसे में गॾु थियल माण्हुनि जे मेल खे ख़िताब कंदे पाकिस्तान मशाइख इत्तेहाद काउंसिल जे मरकज़ी सदर पीर गुलाम मुजद्दिद सरहंदी नायब सदर मौलाना आशिक हुसैन डायरी जमायत अहले सुन्नत जे मरकज़ी अमीर अलहाज मुफ्ती मौलाना मोहम्मद इदरीस डायरी दरगाह फैज़ हाशमी जे गादी नशीन सूफ़ी अली नवाज़ हाशमी मुफ्ती उबैदुल्लाह डायरी पीर शफीक वेहर पीर महफूज शाह हाफ़िज़ असद डायरी पीर अली अकबर कादरी पीर अमजद सिद्दीकी पीर खैरदीन मौलाना कुर्बान सिकंदरी मौलाना अब्दुर्रहमान मान्योठो हाफ़िज़ मोहम्मद बुग्यो ऐं ॿियनि जो चवणो त इस्लाम जी तबलीग लाइ उलमाउनि जूं ख़िदमतूं अॻभरियूं आहिनि। ख़ुशकिस्मत हुजनि था उहे ख़ानदान जिन में आलिम ऐं हाफ़िज़ सगोरा जनम वठनि था ऐं हिकु आलिम हाफ़िज़ जो रुतबो उन्हनि ख़ानदाननि लाइ जन्नत जी ख़ुशख़बरी हुजे त हिननि जो वधीक चवणो सालिहनि जी सोहबत सुधरण ऐं सुठो इंसान बणजण जो बहितरीन मौक़ो फराहम करे थी। हिननि चयो त माण्हुनि जो दीन इस्लाम खां परे रहण उन्हनि जे वधंदड़ मसइलनि मुश्किलातुनि जो वॾो सबबु आहे ऐं इस्लाम दोस्ती न रुगो बुराई ऐं बदकारी खां बचाए थी पर ॿिन्ही जहाननि में सुख ऐं सुकून तोड़े कामयाबी जो बि कारण हुजे थी। हिननि जो वधीक चवणो त मुल्क में मासूम ॿारनि सां जिन्सी ज़्यादती जा वधी वियल वाक़िया ख़राब हुक्मरानी जो खुलियल सबूत आहिनि। हुक्मरान पंहिंजे गुलाम बनियल मख़सूस आलमनि खे उहिदनि सां नवाज़े दीनी मसइला घटाइण बजाए वधाए रहिया आहिनि। HRJDO न्यूज़ ते हिन वक़्त ताईं बसि एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।